अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ॾियारी अलाट में सतार सरोई पंहिंजी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां लतीफ़ी फ़िक्र सां हाज़िर थिया आहियूं ऐं लतीफ़ साईं जे रिसाले मंझां सुर केॾारो आहे ऐं सुर केॾारे जो हिकिड़ो शेर खणी आया आहियूं ऐं उनखे असां न सिर्फ़ु सुठे नमूने सां तशरीह कंदासीं पर उनजो लिंक अवां तव्हां सां करंट सिचुएशन में बि जोड़ींदासीं। लतीफ़ साईं चए थो त हणणु हकलणु ॿेली सारणु मांझा इहो मरक। गौर सां ॿुधिजो, इंतिहाई कम जो शेर आहे सुर केॾारे जे पस मंज़र में। हणणु हकलणु ॿेली सारणु मांझा इहो मरक विझनि तान फ़र्क़ु रुक बहंदी रांदि में। हाणे लतीफ़ साईं हिन शेर में मल्टीटास्किंग खे बि बयानु कयो आहे, लीडरशिप क्वालिटीज़ खे बि बयानु कयो आहे ऐं बहादुरीअ जा गुण बि ॿुधाया अथई। हाणे जेको मांझी आहे, मांझी बुनियादी तौर ते चइबो आहे लीडर खे, बहादुर खे। ॿेड़ाए तो जेको ॿेड़ी हलाईंदो आहे उनखे बि मांझी चइबो आहे। ऐं मांझी मुड़ुसु चवंदा, तूं त भेणा वॾो मांझी मुड़ुसु आहीं, माना बहादुर मुड़ुसु आहीं, ठीकु आहे, हिमत वारो आहीं। त हाणे लतीफ़ साईं मांझी मुड़ुस जूं जेके ख़ासियतूं बयानु कयूं आहिनि उन में 3 ख़ासियतूं बयानु कयूं अथई, 4 बल्कि हिते हिन शहर में। चए थो हणणु माना वार करणु, ईअं सम्झो त जंग जो मैदान आहे, जंग जे मैदान में हिकिड़ो सूर्य बीठो आहे। हाणे सूर्य विढ़े थो पियो त हाणे उहो मल्टीटास्किंग कीअं थो करे। चए थो हणणु याने जंग जे मैदान जो सूर्य जेको सुपर सालार आहे उहो वार थो करे दुश्मन ते, पंहिंजे टारगेट ते हणणु। ऐं हकलणु, हकलणु माना गॾु खणी हलणु, मोटिवेट करणु। हाणे जंग जो मैदान आहे, हिकिड़ो सूर्य विढ़े थो पियो, साॻे ई वक़्तु हू पंहिंजे तलवार सां वार बि करे थो, साॻे ई वक़्तु हू पंहिंजे टीम खे, पंहिंजे जथे खे, पंहिंजनि दोस्तनि खे गॾु खणी हले थो, मोटिवेट करे थो, अचो मूंसां गॾु, घबरायो न, बीठो आहियां मां तव्हां सां गॾु, अॻिते हलो, अॻिते हलो, कदम अॻिते खणो। ही मोटिवेशन आहे जेका हिकिड़ो लीडर करे थो जंग जे मैदान में। छा थो करे, दुश्मन ते वार बि करे थो, साॻे ई वक़्तु ॿियो कमु करे थो, मोटिवेट करे पंहिंजी टीम खे गॾु खणी थो हले, उन्हनि खे मोटिवेट करे थो, उन्हनि मां उदासी ख़तमु करे थो, उन्हनि मां मायूसी ख़तमु करे थो। उन्हनि में जेकॾहिं का बेहिमत माण्हू पैदा थी पियो आहे त उनखे मोटिवेट करे अॻिते खणी थो अचे, हिमत पैदा करे थो उन में। हीउ लतीफ़ साईं केॾो कमाल ॾेखारियो आहे पंहिंजे लीडर जो, सिपर सालार जो ऐं हिकिड़े माण्हू जी मल्टीटास्किंग जो, हिकिड़े बहादुर इंसान जी मल्टीटास्किंग जो। हणणु हकलणु, टियों कमु कहिड़ो थो करे, साॻे ई वक़्तु टियों कमु करे थो ॿेली सारणु। ॿेली सारणु माना दोस्तनि जी सार लहणु, साथियुनि जी सार लहणु, पंहिंजे सिपाहियुनि जी सार लहणु। सिपर सालार लाइ उनजा जेके सिपाही आहिनि, उनजो जेको जथो आहे, उनजा जेके साथी आहिनि, उहो तमामु वॾी ॻाल्हि हूंदा आहिनि। हाणे वार बि करे, दोस्तनि खे मोटिवेट करे खणी हकले, अॻियां खणी हले, पंहिंजो पाण सां गॾु खणी हले। ऐं टियों इहा बि सार लहे त केरु रस्ते में किरियो, केरु ज़ख़्मी थियो, को बचो, को मुओ, को मायूस आहे, को उदास आहे, को फटिजी पियो आहे। हाणे उन्हनि जी सार बि लहणु, ॿेली सार रहणु। हाणे 3 कम हिकु ई वक़्तु करण खां पोइ अञा चौथो कमु करे थो, विझनि तान फ़र्क़ु रुक वहंदी रांदि में। हाणे जंग जे मैदान में इहे 3 कम करण जे बावजूदि अञा हुनजी तलवार हले थी, विझनि तान फ़र्क़ु रुक वहंदी रांदि में। हीउ जंग जे मैदान में हथियारनि सां विढ़ंदे, तलवारनि सां विढ़ंदे हू हिकिड़े लम्हे लाइ बि गुस्से नथो, हिकिड़े लम्हे लाइ बि उहो बहादुर माण्हू आराम नथो करे, हिकिड़े लम्हे लाइ बि हू माण्हू चुप करे नथो वेहे, हिकिड़े लम्हे लाइ बि हू माण्हू साई नथो पटे। छो त हू सिपर सालार आहे, छो त हू बहादुर आहे, छो त हुनखे अॻिते वञिणो आहे, छो त हुनखे टारगेट अचीव करिणो आहे, छो त हुनखे मंज़िल ते पहुचणो आहे, छो त हुनखे फ़तेह हासिलु करणी आहे। फ़तेह हासिलु करण लाइ ज़रूरी आहे त असांजो सिपर सालार बहादुर बणिजे। ऐं बहादुर बणिजण जूं इहे ख़ूबियूं आहिनि, इहे ट्रेड्स आहिनि, इहे ख़ासियतूं आहिनि त उहो बहादुर इंसान हिकु ई वक़्तु दुश्मन ते बि वार करे, हिकु ई वक़्तु पंहिंजनि साथियुनि खे बि गॾु खणी हले, हकले, ऐं हिकु ई वक़्तु पंहिंजनि साथियुनि खे सारे बि, उनजी सार बि लहे। ज़ख़्मी थिया आहिनि त उनजी पटी करे, किरी पिया आहिनि त उन्हनि खे उथारे, ऐं जेकर मायूस थिया आहिनि त उन्हनि जी मायूसी ख़तमु करे, उन्हनि में उमंग पैदा करे। हीअ आहे असांजे बहादुर माण्हूअ जूं ख़ासियतूं, मांझी मुड़ुस जूं ख़ासियतूं। हाणे अचो त इन ॻाल्हि खे ॾिसूं त छा असां पंहिंजी ज़ात में ईअं बहादुर आहियूं, असां ईअं मांझी मुड़ुस वांगुरु ट्रीट कयूं था? छा असां जंहिं टारगेट खे हथ में खणूं था उन टारगेट खे अचीव करण लाइ ईअं मल्टीटास्किंग कयूं था, ईअं घण तरफ़ो रोल प्ले कयूं था, घण तरफ़ी स्ट्रगल कयूं था? छा असां जेकॾहिं फ़र्ज़ु कयोसीं उस्ताद आहियूं,
ऐं जंग जे मैदान में बीठा आहियूं। जंग माना जहालत जे ख़िलाफ़ असां जंग था कयूं पिया, त छा असां हिक ई वक़्तु पंहिंजे रोल में इहे चारई ख़ासियतूं रखूं था? छा जहालत ते वार कयूं था पंहिंजे कलम जे ज़रिए, इल्म जे ज़रिए? छा असां पंहिंजी जेका टीम आहे उनखे मोटिवेट कयूं था, उनखे हकलियूं था, अॻिते खणी हलूं था? छा असांजी टीम में जेके माण्हू मायूस ऐं उदास आहिनि, सबब कहिड़ा बि हुजनि, उहे किरी पिया आहिनि, उहे पंहिंजो रोल प्ले नथा करे सघनि, उन्हनि में हिमत न रही आहे, त छा असां उन्हनि माण्हुनि में हिमत पैदा करण लाइ का जागृता पैदा कयूं था, का मोटिवेशन पैदा कयूं था? जेकॾहिं असां कयूं था त पोइ असां मांझी आहियूं, मुड़ुस आहियूं, बहादुर आहियूं, हिमत वारा आहियूं, लीडर आहियूं। ऐं जेकॾहिं असां नथा कयूं त पोइ असां लीडर न आहियूं। जेकॾहिं असां ईअं नथा कयूं जो हिकु ई वक़्तु असां पंहिंजो रोल प्ले करण वक़्तु मल्टीटास्किंग नथा कयूं, त यादि रखो त असां लीडर न आहियूं। छाकाणि त हिन जदीद दौर में कामयाबु लीडर उहो आहे जेको मल्टीटास्किंग करे, जेको घण तरफ़ो अंदाज़ अपनाए, कमु करण में दौरान उहो वांदो वेहण खे तरजीह न ॾे, उहो स्ट्रगल खे तरजीह ॾे। स्ट्रगल उहो कंदो जेको बहादुर हूंदो। ऐं उहे चारई कम हिकु दफ़ो वरी मां तव्हांखे लतीफ़ साईं जो शेर ॿुधायां त चए थो, हणणु, हकलणु, ॿेली सारियणु माझा इहो मरक, विझनि था न फ़र्क़ु रुक बांधी रांदि में। अचो त मल्टीटास्किंग करणु सिखूं ऐं पंहिंजी लीडरशिप क्वालिटीज़ खे बहितर बणायूं। हीउ बज़ाहिर सुर केॾारे जो शेर आहे, पर सुर केॾारे जे पस मंज़र खे असां अॼु जे दौर सां लिंक कयूं त सच इहो आहे त अॼु बि असां जंग विड़ी रहिया आहियूं, हालतुनि सां, मायूसीअ सां, ऐं हिकु अहिड़े जथे सां जेको मुसलसिल मायूसी फैलाए रहियो आहे, जहालत सां। ऐं खोड़ सारा ख़तरा असांखे दरपेश आहिनि, असांजे इल्म खे, असांजी तरक़ीअ खे, असांजी ज़िंदगीअ खे, असांजी उमंग खे। जेके बि ख़तरा मौजूदु आहिनि उन्हनि सां हालत जंग में आहियूं असीं। ऐं असांखे लीडर थियणो पवंदो। जेकॾहिं असां उस्ताद आहियूं, जेकॾहिं असां शागिर्द आहियूं, जेकॾहिं असां वालदेन आहियूं, जेकॾहिं असां आम हिकिड़ा नौजवान आहियूं, जेकॾहिं असां ब्यूरोक्रेसी में आहियूं, ऐं जेकॾहिं असां मज़दूर आहियूं, जेकॾहिं असां हारी आहियूं, त असां सभिनी खे माझी बणिजणो पवंदो, बहादुर थियणो पवंदो ऐं ईअं मल्टीटास्किंग करणी पवंदी। जेकॾहिं हालतुनि खे ठीकु करिणो आहे त पोइ असांखे एज़ अ लीडर रोल प्ले करिणो पवंदो। ऐं हर ॿार, हर नौजवान, हर ॿुढो ऐं ॿुढ़ो बज़ाते ख़ुदि पंहिंजी ज़ात में हिकु लीडर आहे। अचो त पंहिंजी लीडरशिप क्वालिटी जो भरम रखूं। अचो त हीअ मल्टीटास्किंग जे दौर में मल्टीटास्किंग कयूं ऐं मुसलसिल जेके हालत जंग में आहियूं, भलाईअ जी प्रचार कयूं ऐं बुराईअ जे ख़िलाफ़ु जंग विड़ूं। उमेदु आहे त कामयाबी असांजी थींदी, फ़तेह असांजी थींदी, छाकाणि त असां मांझी थियणु चाहियूं था। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में लतीफ़ी फ़िक्र सां गॾु कंहिं नए शेर खे एक्सप्लेन कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान सतार सरोही खे इजाज़त ॾींदा, पर वेंदे वेंदे तव्हांखे गुज़ारिश आहे त तव्हां असांजो हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियोज़ खे असांजे खे शेयर कयो, त जीअं लतीफ़ी फ़िक्र घणे खां घणो माण्हुनि ताईं पहुची सघे। मोकिलाणी न आहे। अल्लाह भाई।